उल्हासनगर में ना सभु माण्हू सभु शयूं अति कंदा आहिनि। मतिलबु सम्झो अगरि ॿाहिरों नाश्तो खाइणो आहे उहो बि अति करणी आहे, खिल मज़ाक करणी आहे उहो बि अति करणी आहे। पर हिन ॻाल्हि जो फ़ाइदो इहो आहे कि जॾहिं महिनत बि हूंदी आहे न हुन में बि अति कंदा आहिनि। मां हिकु ग्रुप में बसि गणपति दर्शन करण ऐं हिकु नंढो वीडियो ठाहिणु आयो हुउमि, पर हिननि जी महिनत ॾिसी मूंखे लॻो कि अगरि इहो असां न ॾेखारियो यूट्यूब ते पंहिंजे त असांजो नुक़सानु आहे। त मां वधीक न ॻाल्हाईंदुमि, तव्हां पाण ॾिसो। हिकिड़ो नंढो इंट्रोडक्शन थो ॾियांव। हिकिड़ो गणपति ग्रुप आहे मैग्नम यूथ सर्कल, जिन हिन साल 40 जी थीम ठाही आहे। ऐं मां हाणे अंदरां ॿाहिरि निकितो आहियां ऐं मां तव्हांखे ॿुधाए नथो सघां कि केतिरो मैजिकल आहे। पेश आहे तव्हां सभिनी जे साम्हूं मैग्नम यूथ सर्कल जी ब्यूटीफुल थीम चालीहो साहिब। मुझे झूलण जो दीवानो उहो नची त ॾेखारे, झूले झूले झूलेलाल। मुझे झूलण जो दीवानो उहो नची त ॾेखारे, मुझे लालण जो दीवानो उहो नची त ॾेखारे। जेको नथो नची सघे उहो ताड़ियूं त वॼाए, जेको नथो नची सघे उहो ताड़ियूं त इहा झूलेलाल साईं जे रूप में जेकी तव्हां मूर्ति ॾिसो था, इहा इको फ्रेंडली मूर्ति अथव ऐं हिननि मूर्तिकार खां फ़ोटो ॾेई करे ख़ासि इहा प्रिपेयर कराई आहे। ऐं इहो मूर्ति ठाहिण में घणो टाइम लॻो? लॻभॻि 2.5 महीना। ऐं विच विच में तव्हां वेंदा बि हूंदव चेक करण लाइ कि कीअं डिटेल्स कुझु आहिनि जेकी चेंज कराए हुजे तव्हां, मतिलबु मूर्तिकार ॿियो कुझु ठाहियो हुजे ऐं तव्हां ॿियो कुझु एग्ज़ाम्पल तव्हां ॿुधायो। जीअं बुक आई हुननि जो, इहो पहिरियों सिल्वर रखियो आहे, त असां जीअं 40 ते आहे तीअं ई असां सेम हूबहू रेड ऐं गोल्डन करायो हुनखे। ओके, हुन बुक सिल्वर रखियो हुई ऐं तव्हां पोइ 40 ते ॾिसी करे हुनखां डिटेल चेंज करायो। हाणे माण्हुनि खे उहो बि ॾिसणो आहे कि अंदरि तव्हां कहिड़ो कमाल कयो आहे। हे सभु ग्रुप मेंबर्स बि असां सां गॾु बीठा आहिनि। हे सभु महिनती माण्हू अथव हिकदमि। जय झूलेलाल। ॾिसो, जेका उल्हासनगर में आहिनि हुननि खे त ऑप्शन ई न आहे, हुननि खे अचिणो ई आहे मैग्नम यूथ सर्कल। इहा मुंहिंजी पर्सनल रिकमेंडेशन अथव। ऐं बाक़ी काश उल्हासनगर जे ॿाहिरि जेका रहनि था काश उहे अची सघनि हा। हूअं 40 पूरो आहे 10th ते, बट इहो तव्हांखे एडिशनल 7 ॾींहं ॿिया मिलिया आहिनि 17 तारीख़ ताईं। त प्लीज़ ज़रूरु अचो ऐं विज़िट कयो ऐं दर्शन कयो। जय झूलेलाल। हे ग्रुप वारा जाम छिता अथव। केर बि हिंदी में ॻाल्हाए थो हुननि खे चमाटुनि सां रांदि कराइणी। सिंधी हुजो चाहे न हुजे, उहो ताड़ियूं त वॼाए। मुंहिंजे झूलण जो दीवानो उहो नची त ॾेखारे, मुंहिंजे लालण जो दीवानो उहो नची त ॾेखारे। त जेका उल्हासनगर वारा आहिनि ऐं चालीहो मंदिर जंहिं विज़िट कयो आहे, मूंखे हुननि खे ॿुधाइण जी ज़रूरत ई न आहे कि हे कहिड़ी जॻह जो रेप्लिका ठहियलु आहे। ऐं हिकिड़ी जाम अटेंशन टू डिटेल तव्हांखे ॿुधायां। इहो जेको बैनर लॻल आहे न, इहो वारो, इहो अखो साहिब लिखियलु हूंदो आहे वॾे चालीह साहिब ते। त इहो सेम इहो ई बैनर, इहो ई फ़ॉन्ट, कलर्स बि इहो ई, मूंखे लॻे थो उहो ई बैनर आहे जेको हिते लॻल आहे। ऐं उहो ई जिते असां बहिराणो साहिब परवान कंदा आहियूं, सभु कंदा आहियूं, एकदमि हूबहू रेप्लिका। कोई पल्लव तो पाए, कोई अखो तो पाए, कोई पल्लव तो पाए, कोई अखो तो पाए, कोई गुल तो चाड़े। आयो लाल सभई चओ। त हेतिरी वधीक ब्यूटीफुल शइ ॾिसी करे मूंखे लॻो कि छो न ॾिसूं कि कंहिंजी आइडिया हुई ऐं कीअं हिनखे एग्ज़ीक्यूट कयो वियो आहे। हिते अची मां शइ ॾिठी। हिकिड़ी जेकी शइ मूंखे मुंहिंजे फ्रेंड ॿुधाई, हे जेकी फिशिस जी जेकी डिज़ाइन थियल आहे, इहा ई सेम डिज़ाइन चालीह साहिब मंदिर ते बि ठहियल आहे। हे डिज़ाइन जंहिं बि ठाती आहे, त मां इहो बि ॿुधो कि तव्हां हुनखे वठी विया हो होॾे चालीह मंदिर ते। 3 to 4 टाइम्स वियासीं असां हुते। हुननि खे सॼो फोटोज़ वोटोज़ कढाराया, चेक कयो भई कहिड़ी डिज़ाइन आहे, कहिड़ी एंगल सां कटियल आहे, उहो चेक करे 3 to 4 टाइम्स विया। उनखां पोइ वरी फाइनलाइज़ कयो। त जाम सारियूं ॻाल्हियूं आहिनि जेके असां ॻाल्हाईंदासीं, पर हुन खां पहिरियों मां ॾेखारियां कि मूंखे हिकिड़ी गिफ्ट ॾिनी अथऊं मैग्नम यूथ सर्कल वारनि। इहे पाए करे ॻाल्हाईंदासीं। हिते पैन करे चलो, ॾिसो कीअं जेको सॼो सेटअप थियल आहे न, इहा एकदमि प्लेन लैंड हुई पहिरियों, मतिलबु हिते कुझु बि न हुयो। हिन जो बिफोर फोटो जेको हूंदो उहो असां हाणे स्क्रीन ते हले थो, इहो हुयो बिफोर जो फोटो। ऐं हिनखे ट्रांसफॉर्म करे हिन जॻह ते आणण लाइ घणो टाइम लॻो? एग्जैक्ट 2 खां 2.5 महीना असां हिते सॼो कॉन्सेप्ट पहिरीं सोचे करे छॾियो। जीअं वर्ल्ड में उल्हासनगर में असां 40 मंदिर फेमस आहे सॼे वर्ल्ड में, तीअं असां सोचियो कि भई इहो असां 40 जो कॉन्सेप्ट ठाहियूं कि वर्ल्ड में असां इहो बि फेमस हुजे। ये जेको इनिशिएशन हूंदो आहे आइडिया जो, फर्स्ट टाइम कंहिंजे दिमाग़ में आयो? ये असां सभिनी विश हुई कि असां 25th ईयर सेलिब्रेशन एकदम ग्रैंड हुजे। ऐं असांजो लाल साईं स्वरूप में ई असांजा गणपति बप्पा मैग्नम यूथ सर्कल जा
गणपति बाबा लाल साईं स्वरूप में अचनि ऐं इहो सभिनी जो 2 सालनि खां प्रोग्राम हो कि भई असांखे लाल साईं स्वरूप में गणपति बापा विहारणु ऐं सॼो इहो 40 कॉन्सेप्ट असांखे रेडी करिणो आहे। जेको आर्टिस्ट आहे जंहिं इहो थर्माकोल खे सॼो शेप ॾिनो आहे एकदम हूबहू शइ ठाहिण लाइ, त हो किथां ॻोल्हियो तव्हां? हिन शइ खे जस्टिफाई केरु थो करे सघे? इहो सिलेक्ट करणु जाम वॾो टास्क आहे। त इहे जेका असांजा अध्यक्ष आहिनि दिनेश लुंड, उहो 2-3 ॼणनि वटि विया, हुननि चेक कयूं भई केरु हे सेम हूबहू मंदरु ठाहे सघंदा आहिनि, त हुननि 2-3 ॼणनि खे विज़िट करायो। उनखां पोइ जे फाइनलाइज़ कयो भई हा असां करे सघंदा, मां ठाहे सघंदा, उनखे ई पोइ असां फाइनल ॾेई करे अॻियां कमु वधायो। इहो सभु ॾिसूं था असां, सीमेंट जो कमु थियल आहे, बाक़ाइदे ॾाकणूं बि ठहियल आहिनि, सभु कुझु एकदम पको कमु थियल आहे। ईअं थो लॻे भई के रहण वारो आहे अची करे, ऐं इहो लॉन्ग टर्म इन्वेस्टमेंट हुजे त ई माण्हू केरु कंदो आहे। 11 डेज़ जे लाइ इहा इन्वेस्टमेंट तव्हां छो कई? तव्हां टेम्पररी सेटअप त छो न वियो? असांखे न एकदम रियल ठाहिणो हुयो, सभु कुझु लॻे एकदम रियल आहे, ना कि आर्टिफिशियल लॻे, तॾहिं असां रियल करण लाइ कयो आहे। मूंखे हाणे हिकिड़ी अहिड़ी शइ ॿुधायो जेकी की सभिनीनि खां मिस थी वई हुजे। हिकिड़ी शइ आहे जेका हिते नोटिस में कान्हे, दोनो प्रसाद जेको 40 ते दोनो प्रसाद थींदो आहे, जेको हुते 40 मंदर में दोनो प्रसाद ठाहींदा आहिनि, उहो ई हिते दोनो प्रसाद असांखे ठाहे ॾींदा आहिनि। जेकी कंपनीज़ बि ठहंदियूं आहिनि न वॾियूं वॾियूं, त हुननि जे MOA AOA में लिखियलु हूंदो आहे कि हुननि जो मक़सदु छा आहे कंपनी ठाहिण जो, भई कंपनी छाजे तरफ़ कमु कंदी, छा कंदी। त हिन थीम जे तरफ़ तव्हांजो मक़सदु छा हुयो कि तव्हांखे छा ठाहिणो आहे? असांजो मेन मक़सदु इहो ठाहिण जो इहो ई आहे कि जेको 40 ते वञी माण्हुनि खे उते फील ईंदो आहे, सेम फील हिते ई अचणु खपे, सेम गूज़ बम्स माण्हुनि खे हिते ईंदा। ऐं असां हाणे ताईं जेको एक्सपीरियंस कयो आहे न, उहो पब्लिक मां इहो ई कयो आहे कि साईं तव्हां छा शइ ठाही अथव, ऐं सेम फीलिंग्स असांखे सेम गूज़ बम्स हिते मिलनि था। त इहा ई असांजी मेन अचीवमेंट ऐं असां लाइ कॉम्प्लीमेंट। ऐं असांजो मेन मक़सदु हुयो कि असां सिंधियत खे जॻायूं, माण्हू सिंधी ॿोली ॿोले, हुन लाइ असां मेन महिनत था कयूं। ऐं हर हिकु नंढे ॿार खे सिंधी न ख़बर न आहे कि सिंधियत छा आहे, लाल साईं जो छा आहे, मतिलबु असांजी दरिया छा आहे। हर कंहिं सिंधी ॿार खे, नंढे ॿार खे, जंहिंखे अॼु स्कूल में नथी पढ़ाई वञे सिंधी, त हर हिकु ॿार खे ख़बर पए कि सिंधियत छा आहे, असांजा लाल साईं छा आहिनि। इहो असांजो मक़सदु हुयो। त मूंखे त जाम मज़ो आयो ऐं दिलि ख़ुशि थी वई सॼी थीम ॾिसी करे। विश्वास कयो असांजो शूट हाणे जंहिं ॾींहं ते कयूं था, अॼु मटकियुनि वारो ॾींहुं अथव, आख़िरी ॾींहुं आहे 40 साहिब जे मेले जो। पोइ 40 साहिब जी जाम यादि ईंदी। उहा असां हर साल सोचींदा आहियूं कि रोज़ वेंदासीं, पर कुझु न कुझु थी वेंदो आहे, कुझु थोरा ॾींहं मिस थी वेंदा आहिनि। पर मूंखे लॻे थो उहो कवर करण लाइ हाणे मैग्नम यूथ सर्कल में अचिणो आहे, सभिनीनि खे ख़बर आहे। कंहिंखे बि कुझु अगरि एंडिंग मैसेज ॾियणो आहे त तव्हां? हिकिड़ी लास्ट लाइन मां चवंदुमि मुंहिंजे सभिनी दोस्तनि खे, थैंक यू वेरी मच। असांखे बिल्कुलु टाइम न मिलंदो आहे हिक ॿिए सां मिलणु, विहणु, करणु, किथे जाम रेयरेस्ट मिलंदो आहे महीने में 1 दफ़ो 2 दफ़ो। इहे ई 11 ॾींहं जेका आहिनि जंहिंमें असां पाण सां मिलूं था, पंहिंजो एक्स्ट्रा करिकुलर टाइम्स कढी करे छॾे करे कमु करे हिते विहूं था न, त असां लाइ स्पेशल डेज़ आहिनि। एवरी ईयर स्पेशल फॉर अस। आयो लाल कयो झूलेलाल, सभई चो आयो लाल कयो झूलेलाल। हिते अचो, असांजे मैग्नम ग्रुप में दर्शन करे वञो। हाणे हेतिरी ब्यूटीफुल थीम ठही आहे, हेतिरो सभु कुझु 40 थियो आहे। झूलेलाल जी धुनी केरु सभिनीनि खां चङी तरह ॻाईंदो आहे? जंहिंजे पोयां चवंदे आयो लाल आयो लाल, जेको चवंदो झूलेलाल, अमर लाल तुंहिंजा दुष्ट कटींदो, राधे राधे धन गुरु नानक, आयो लाल कयो झूलेलाल। लाल तुंहिंजे दर ते झूलण साईं, लाल तुंहिंजे दर ते। कोई पलव तो पाए, कोई अखों तो पाए, कोई गुल तो चाड़े, लाल तुंहिंजे दर ते ओ झूलण साईं, लाल तुंहिंजे दर ते।